जीअं त 14 अगस्त 2023 गुज़री, पूरी पाकिस्तान जी क़ौम पूरी दुनिया जे अंदरि जेके ओवरसीज़ पाकिस्तानी हुआ, पाकिस्तान जे हर सूबे जे अंदरि, हर इलाइक़े जे अंदरि जेका पाकिस्तान सां मुहबत जो इज़हार कयो पाकिस्तान जी क़ौम, उन सभिनी खे सलाम पेश कजे थो। ऐं उनखां वधीक मां सभिनी खे शाबाश इन करे बि ॾियां त हुननि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन जेके इमरान ख़ान सां मुहबत जो इज़हार कयो, उन जो कंहिं पूरी दुनिया जी तारीख़ में अहिड़ो मिसाल नथो मिले त अहिड़े लीडर जी, अहिड़े पाकिस्तान जे लीडर जी जंहिंजी पूरी दुनिया जे अंदरि साराह थिए, उन सां मुहबत जो इज़हार थिए। उनखे हिकु मनगढ़ंत केस जे अंदरि, कूड़े केस जे अंदरि, जाली केस जे अंदरि, कुझु साज़िशी अंसरनि जे चवण ते जेको हमायूं दिलावर जेको फ़ैसिलो ॾिनो, मां उन ते कंडेम कयां थो। जेके लॉ माइंडेड जेके पर्सन्स आहिनि, जेके वॾा क़ानूनी माहिर आहिनि, हिन फ़ैसिले खे कंहिं बि सूरत में हू क़ानूनी ऐं जाइज़ करार नथा सम्झनि। मां हिकिड़ो नंढो मैसेज ॾियणु चाहियां थो त जेको केयरटेकर गवर्नमेंट जे हवाले सां जेको प्राइम मिनिस्टर थियो आहे अनवार उल हक काकड़ साहबु, नंढे सूबे जे बलूचिस्तान जे अंदरि जेके हिकिड़ी इंतिखाब थियो आहे हुनजो, कंहिं मां सम्झां थो त तमामु बहितरीनु इंतिखाब आहे। पर उनखां हटी करे जेकॾहिं सिंध सूबे जे अंदरि, सिंध सूबे मां जेकॾहिं पाकिस्तान जे हिन प्यारे वतन जे लाइ केयरटेकर वज़ीर आज़म मुंतख़ब थिए हा, त मां सम्झां थो त सिंध जो अवाम 4-5 करोड़ 6 करोड़नि जो जेको हीउ सूबो आहे उन मां महरूमी ख़तमु थिए हा, मायूसी ख़तमु थिए हा, ऐं हिकु रोशन किरण ज़ाहिर थिए हा त पाकिस्तान जे अंदरि सिंध सूबे मां बि जेको केयरटेकर निगरान वज़ीर आज़म मुक़ररु थियो आहे ऐं सिंध जा माण्हू उनखे लबे कनि हा। इहो वॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे त PTM गवर्नमेंट सिंध सूबे खे नज़रअंदाज़ कयो, इग्नोर कयो। ऐं ख़ैर बलूचिस्तान मां बि जेको वज़ीर आज़म थियो आहे उहो पंहिंजे सूबे जे अंदरि हिन मुल्क जे लाइ तमामु बहितरीनु ख़िदमत कंदो ऐं वक़्त सां जेका 90 ॾींहंनि जे अंदरि इलेक्शन आहे, जनरल इलेक्शन कराईंदो, बिना कंहिं विक्टिमाइज़ेशन करण जे, कंहिं बि सियासी दौर खे, कंहिं बि रहनुमा खे, कंहिं बि नंढे वॾे रंग नस्ल खां हटी करे हू आइन ऐं क़ानून जे मूजिबि जेका इलेक्शन कराईंदो उहा यादगार हूंदी। ऐं उमेदु कयूं था त निगरान वज़ीर आज़म 90 ॾींहंनि जे अंदरि इस्लामी जमहूरिया पाकिस्तान जे आइन 1973 जे मूजिबि इलेक्शन कराईंदो ऐं मुंतख़ब जेको बि नुमाइंदा जेके आहिनि पाकिस्तान जी क़ौम जंहिं बि नुमाइंदे खे मुंतख़ब कंदा उनखे पंहिंजी वाघ धणी हवाले कंदो त हू पाकिस्तान जी 24 करोड़ आवाम जी ज़िंदगी जे हवाले सां 5 सालनि ताईं बिना कंहिं ख़ौफ़ जे, डप जे, ग़ुलामीअ जे, बिना कंहिं परेशानीअ जे हू हिन क़ौम जी ख़िदमत करे।